जेकबाबाद मां वाके ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ जेकबाबाद ज़िले जे ॻोठ जुमा खान दस्ती में अज़ीमुशान जलसो महराज मुस्तफ़ा प्रोग्राम मुनक़िद कियो वियो, जंहिंमें मशहूर पीर दिलबर साईं मदनी शिरकत कई। प्रोग्राम ॻोठ जुमा खान दस्ती जे मुअज़्ज़िन पारां मुनक़िद कियो वियो, जंहिंमें ॻोठाणनि तोड़े शहर जे परे परे जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मशहूर पीर दिलबर साईं मदनी जी आमद ते गुलनि जी वर्खा कई वई। प्रोग्राम जी शुरुआत तिलावत कलाम पाक सां कई वई। नात ख़्वान ऐं सना ख़्वान नात ऐं सना पढ़ी। असां जेतिरी बि घटि अलाह जी हमद तारीफ़ करियूं तमामु घटि आहे। हू एतिरो त तारीफ़ जे क़ाबिल आहे जो असांजी ज़िंदगी ख़त्म थी वेंदी, पर अल्लाह ऐं उन जे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हमद ऐं सना में कॾहिं बि घटिताई न ईंदी। उन मौक़े ते जलसेगाह में मौजूदु माण्हुनि खे ख़िताब कंदे मशहूर पीर दिलबर साईं मदनी चयो त ही दुनिया हिकु फ़रेब आहे। हिन फ़रेब खां परे रहो। इंसानियत सिर्फ़ ॿाहिरि थी रहण में आहे। अल्लाह ताला इंसान दोस्त ऐं इंसानियत पसंदि माण्हुनि सां तमामु घणी मोहबत कंदो आहे। अल्लाह ताला असां सभिनी खे इंसानियत भाईचारे ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं नेकीअ जे रस्ते ते हलण जो रस्तो ॾेखारे। सुभान अल्लाह, बावत बुलंद सुभान अल्लाह। गिड़ा गणी मावी तू साईं के गिड़ा गणिया तो के सुगुणी मदनीय जुआ वासतो के जो भी मोहताज न कर तू जमाने में अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह। साइलन जा सवाल पूरा कर, मुश्किल ज़दन जो मुश्किलातूं माफ़ कर। ये मुझा मौला है न गोठ दे पंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि